असांजे नुमाइंदे शबीर मल्हार जी रिपोर्ट मूजिब 5 अक्टूबर उस्तादनि जे ॾियारे जे हवाले सां अज़मत उस्ताद जे उनवान हेठि पटेल पारां प्रेस क्लब सजावल अॻियां ऐं चांडिया प्राइमरी स्कूल में 2 अलॻि तक़रीब मुनक़द करे उस्तादनि जी महिनत खे उजागर कयो वियो। तक़रीब में पटेल अफ़संदी सदर हाजी शफ़ी मोहम्मद सठियो, दिल सजावली सदर मोहम्मद मुसा लगारी, मोहम्मद उमर मेमन, कुर्बान मल्हार, निसार मेमन, पुनू खान हथियार ऐं ॿियनि ख़ताब ते चयो त उस्तादनि जो मुआशरे में अहम किरदारु आहे, पर संदनि हिम्मत अफ़ज़ाई नथी कई वञे। स्कूली इमारतनि जी नाक़स हालत ऐं फर्नीचर जी खोट हूंदे बि उस्ताद पंहिंजी महिनत करे मासूम ॿारनि खे तइलीम ॾेई रहिया आहिनि। ॿिन्ही तक़रीबनि में उस्तादनि खे भेटा पेश कई हुई त जॾहिं त स्कूली शागिर्दनि टेबलेट पेश कया ऐं मक़ामी फ़नकार सजण सिरई उस्ताद जी अज़मत ते गीत ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। सिंध जी तइलीम कीअं पैती तरफ़ ईंदी, कीअं उस्ताद खुशहाल हूंदो, सिंध जे माण्हुनि खे इहो ॿुधाइण थो चाहियां, सिंध जो उस्ताद खुशहाल हूंदो, उहा क़ौम खुशहाल हूंदी ऐं उहा सिंध खुशहाल हूंदी, उहो मुल्क खुशहाल हूंदो, उहा दुनिया खुशहाल हूंदी।